पाछन पोया हला थी मां। तव्हां पी ऐं धी वध में वध मुंहिंजी ट्रांसफर कराए सघो था, मूंखे नौकरीअ मां कढाए सघो था, पर हिकु ॻाल्हि ॿुधी छॾ अर्शिला, तूं कॾहिं बि मुंहिंजी दिलि में पंहिंजे लाइ मोहबत पैदा नथी करे सघी। सैफ तूं इहो छा पियो चवीं? मां ऐं तुंहिंजी बदली मतलब ट्रांसफर? प्लीज तूं मूंखे वाज़े करे ॿुधाए त मूं छा कयो आहे ऐं मां छो तोखे पाण खां परे कंदसि। अर्शिला, तो जेको अॼु हिन दोस्तीअ ते कारो दाग आयो आहे, मूंखां उहो कॾहिं बि नफ़रत। सूमल जी बेवफ़ाई त मूंखां विसरी सघे थी, पर तुंहिंजी दोस्तीअ ते इहो हयल घाव मूंखां कॾहिं कोन विसरंदो अर्शिला। ॾिस, तूं हाणे हदुनि खे क्रॉस न कर। छा जहांगीर, मां थी हद पार कयां या तूं असां ॿिन्हिनि जे विच में हदूं रखण शुरू कयूं आहिनि? प्लीज महराज, असां दोस्ती को थोड़ो अॻिते त वधाऊं ना। हाँ, तूं इहो ई थी चाहीं न त मां तुंहिंजी अधी पापा जे हथां ज़ाया थियां। मुझे जज्बात के समझ यार। ॾिस साइमा, मां हिकु कैरियर ओरिएंटेड माण्हू आहियां ऐं मां रुॻो इहो चाहींदुसि तूं बि अहिड़ी सोच रख। हूं बि मां तो में सिर्फ़ु हिकिड़ो दोस्त ॾिसां थो, ॻाल्हि न। तूं इहो वाज़े छो न पियो करीं त मां मैरिज मटीरियल न आहियां? ईअं न। ओ ख़ुदा जी बंदी, तूं रुॻो ॻाल्हि खे सम्झण जी कोशिश कर। ड्रामा सीरियल पाछन पोयां जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।